हिकिड़े कुंभर मिटीअ मां कुझु ठाहियो पिए त उनजी घरवारी उन खां पुछियो कुंभर खां त छा थो ठाहीं? कुंभर ॿुधायसि त मां हिन मां चिलिम थो ठाहियां, अॼुकल्ह ॾाढी थी हले। उनजी घरवारीअ पंहिंजे मुड़ुसु कुंभर खे चयो त मक़सदु सिर्फ़ु पैसा कमाइणु न हुजे, कुझु ख़ासि कमाल करणु घुरिजे। तव्हां ईअं कयो जो गर्मियुनि जी मौसम आहे, इन मिटीअ मां तव्हां चिलिम न ठाहियो ऐं दिलो ठाहियो। जॾहिं उन कुंभर उन मिटीअ खे ॿिए तरीक़े सां हलाइण जी कोशिशि कई त मिटीअ ख़ुदि उन कुंभर खां पुछियो त तव्हां छा था ठाहिणु चाहियो? उन कुंभर मिटीअ खे चयो त हाणे मुंहिंजी सोच तब्दील थी वई आहे। पहिरां मूं चिल्म पे ठाही ऐं तुंहिंजी पेट में सिर्फ़ु बाहि भरिजी आहे सॼी ज़िंदगी। हाणे मूं हिन मिटीअ मां दिलो ठाहिण जो सोचियो आहे ऐं हाणे सॼी ज़िंदगी तुंहिंजे पेट में पाणी हूंदो ऐं थधो ई थधो रहंदो। मिटीअ कुंभर खे चयो त तव्हांजी त सिर्फ़ु सोच तब्दील थी आहे, मुंहिंजी त ज़िंदगी तब्दील थी वई आहे। सो दोस्तो, पंहिंजी ज़िंदगीअ में पॉज़िटिव सोच, पॉज़िटिव किरदारु रखो। यकीनन सुठो सोचण सां ऐं सुठे सोच वारी महिनत करण सां तक़दीर बदिलजी वेंदी आहे।